वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द कतबना फ़िज़्ज़बूरि मिन बअदिज़्ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादियस सालिहून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला सुम्मा औरसनल किताबल्लज़ीना इस्तफ़ैना मिन इबादिना। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वतिलकल जन्नतुल्लती नूरिसु मिन इबादिना मन कान तक़िया। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बआवाज़ बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अज टाइम आहे खुलियल ऐं हिन ॻोठ लौंग खान राहूजा जे फ़क़ीरनि इंतज़ार बि ॾाढो कयो आहे। अॼोके टाइम जो न पर जलसे जो, छो तव्हांखे ख़बर आहे त ही सजण साईं जो फ़क़ीर 12 बजे जो टाइम ॾींदो आहे त 12 बजे पहुचंदो आहे। 11 जो टाइम त 11 बजे दोस्तन जो पांजो हिकमतूं हन इंतजामिया जे हवाले सां
अज प्रोग्राम भी कहीं यार यारन जे यार जो शेर खुदा खुदा जे शेर जो इन करे इंशाअल्लाह ताला उन जे बावजूद जो रात प्रोग्राम सीता में परवाह ना इंशाअल्लाह ताला तवा सा खुली ॻाल्हाईंदासीं बस रुगी एतिरो ॿुधायो त अली अली करण जे लाइ दिलि छा थी चवे सुभान छो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त भा ही जेके ज़िक्र जूं महफ़िलूं थींदियूं हन मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद पाक पढ़ण जूं ऐं ॿुधण जूं जेके महफ़िलूं थींदियूं हन गौर सां जुमला फ़कीर जा ॿुधजा त ही महफ़िलूं थींदियूं छो हन मुझा मिठड़ा यार सच इहो थे ये कदम उठते नहीं उठाए जाते हैं आते हैं वही जिनको गाला गाला आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं अजकल गवर्नमेंट जे मुलाजिमन जी बायोमेट्रिक ॾिसो पिया न उन्हनि खे ख़बर बि आहे त असां मुलाजिम आहियूं लेकिन उन्हनि जी हाज़ुरी पक्की करण जे लाइ मशीन ईंदी आहे उन जे मथां आंगूठड़ो शरीफ़ रखियो वेंदो आहे पोइ उहा मशीन ॿुधाईंदी आहे त तुंहिंजी बायोडेटा असां वटि मौजूदु आहे ऐं तूं हाज़िर आहीं अॻियां लकीर लिखिजी वेंदी आहे माना हल पुट तूं हाज़िर थी पर जेकॾहिं उहा मशीन जवाब न ॾींदी आहे त पक थींदी आहे त चइबो त मुंहिंजी बायोडेटा माना मुंहिंजो तफ़सील मौजूदु ॻाल्हि ॻाल्हि तफ़सील मौजूदु नाहे जेसि ताईं येस न थींदो माना हा न थींदो तेसि ताईं गवर्नमेंट जो मुलाज़िम परेशान हूंदो आहे न इहा आहे दुनिया जे गवर्नमेंट जे आॾो पंहिंजे पाण खे हाज़िर करण जो तरीक़ो हिकिड़ो तरीक़ो आहे ग़ुलामनि जो पंहिंजे महबूब जे दरबार में हाज़िरीअ जो तरीक़ो दुनिया जे सिस्टम में आंगूठे सां बायोमेट्रिक थींदी आहे ऐं मुंहिंजे रब्बुल आलमीन ऐं रहमतल लिल आलमीन जे दरबार में वरी हिन दिलि सां बायोमेट्रिक थींदी आहे कीअं बायोमेट्रिक थींदी आहे हिन मशीन ते हथड़ो रख आंगूठो खुदा जी कुदरत ॾिसो आंगूठा सभिनी के करोड़े अरबे खरबे इंसान हन लेकिन लकीरूं सभिनी जो मालिक अलग अलग करे छॾियूं केॾी न बेनियाज़ी आहे अल्लाह फरमाए थो बाना सोच त सही हिकिड़ी अमड़ जा 10 बच्चा 10 जा आंगूठा साॻिया पेट अमड़ जो साॻियो खून साॻियो तुख़ुम साॻियो थञ साॻी घरड़ो हिकिड़ो प्यार हिकिड़ो पर मां रब निशान सभिनी जा अलग अलग करे छॾिया केॾी न बेनियाज़ी आहे मुंहिंजो अल्लाह फरमाए थो ईअं दिलियूं मां ख़ुदा सभिनी खे ॾिनियूं आहिनि पर कनेक्शन सभिनी जो अलग अलग करे छॾियो आहे दिलियूं सभिनी वटि आहिनि पर कनेक्शन सभिनी जो अलग अलग आहे जीअं दुनिया जे हाज़िरीअ जे लाइ आंगूठो लॻाइबो आहे त येस थी वेंदो आहे खुदा ऐं मुस्तफ़ा जे दरबार में जॾहिं दिलि जी हाज़िरी पेश कबी आहे त उते जॾहिं येस थींदी आहे हिते दुनिया जे कानून में येस थिए त हीअं थी वेंदो आहे भला जे उते येस थिए त इन जी ख़बर कीअं पवे दोस्तो कीअं ख़बर पवे त मुंहिंजी बायोमेट्रिक पुनल जे दरबार में थी वई हा मुंहिंजा यार इहो ई फ़क़ीरनि वटि मिलण सां पहुचण सां सबक मिलंदो आहे जेॾी महिल न बायोमेट्रिक कराइण जे लाइ ही ज़िक्र जी महफ़िल थिए इहा सम्झो बायोमेट्रिक मशीन आहे
इन बायोमेट्रिक मशीन में जेडी मल पहुंची उन मल पंहिंजे दिल जे कलब दे तवज्जह करे जिक्र ऐं दुरूद जो कसरत सां दिल खे मुंहिंजा दोस्त अज़ीज जीअं न झूठो जार बोआ ईअं झूठो जार ॿुधंदो वञ नालो दिल खे मञाईंदो वञ पोइ जे न ही नेण भिॼी पवन पक सम्झ त बायोमेट्रिक थी वई ही नेण भिजन त पोइ तुंहिंजी बायोमेट्रिक थी वई पर जेकॾहिं ही नेण नथा भिजन छो त कन जो त अंगूठो रखण सां येस थी वेंदी आहे पर कन जो वरी अदा वरी धोइया वरी महटिया देर सां थींदी आहे कन जी न थींदी आहे पर बायोमेट्रिक हूंदी आहे उते पोइ उन जी तस्वीर कढी मोकिलींदा आहिनि भला जे ही नेण नथा भिजनि त घटि में घटि हिननि नेणनि खे ज़रूरु भिजाइजे ही नेण भिजंदा आहिनि ते तां मींहुं वसंदो आहे ऐं जेको ॾिसबो आहे पर जॾहिं ही नेण भिजंदा आहिनि त इहो मींहुं ॿाहिरि कोन ईंदो आहे अंदर जो मींहुं अंदर में पियो वसंदो आहे इन जी ख़बर कीअं पवे जेकॾहिं दिल में हिकिड़ो सुकून तारी थी वञे दिल में हिकिड़ी ख़ुशी महसूस थिए फिक्रात टुटी विया कारोबार बच्चा घर सब कुछ विसरी वयो बस इन कनेक्शन मिली वयो पोइ बि तोखे मुबारक आहे पक समझ तुंहिंजी बायोमेट्रिक थी वई ऐं इहा बायोमेट्रिक पढ़ियल लिखियल जी तमामु घटि थींदी अथव गौर सां ॿुधो इहा बायोमेट्रिक दिल वारी पढ़ियल लिखियल जी तमामु घटि थींदी आहे सादड़नि सूदड़नि जी जल्द थी वेंदी आहे छो त जेको पढ़ियो लिखियो हूंदो आहे उन जा ॾो इल्मु बि हूंदो आहे किताब बि हूंदा आहिनि फिक़ह बि हूंदा आहिनि मसाला बि हूंदा आहिनि हीअं न त पोइ हीअं न त पोइ हीअं अटकलूं सटकलूं जेको वीचारो सादो हूंदो आहे उन वटि काई अटकल कान्हे बसि हिकिड़ी अटकल अथसि जेकॾहिं येस नथी थिए त वरी रोअण शुरू कंदो त होॾे देर ई कान थींदी इहो सच अथव हे सजण साईं जो फ़क़ीर पंहिंजे पुनल पीर जो तव्हां वटि पैगाम थो पहुचाए फ़क़ीरो गौर कयो गौर सां ॿुधो जॾहिं बि महफ़िल में वञो त नियत इहा न करे वेंदा कयो त अॼु के धमाका ॿुधंदासीं अॼु के वॾियूं इंशा अल्लाह ताला जेको नसीब हूंदो ज़रूरु ॿुधंदो पर नियत इहा करे वेंदा कयो त ज़िक्र जे महफ़िल में वञी वेहंदासीं पंहिंजे पाण खे इंतहाई गुनहगार सम्झी करे तसव्वुर करे इहो वेह त मुंहिंजे आका करीम फरमायो आहे त जिते न 40 ईमान वारा गॾु थींदा आहिनि कम अज़ कम हिकिड़ो उन्हनि में अहले दिल ज़रूर हूंदो कम अज़ कम पोइ जॾहिं न उहो अहले दिल पंहिंजे अखिड़नि मां लुड़क लाड़ींदो आहे त 39 जो कम बि थी वेंदो आहे हिकिड़े जे करे 39 जो कम थी वेंदो आहे हिते त अल्हम्दुलिल्लाह सवे ख़ुदा जा नेक सालिह बाना वेठा आहियो हिते त मुंहिंजी तमन्ना खणी आयो त मुंहिंजो रब तव्हां भलारनि जे सदके मूं गुनाहगार जो बेड़ो बि इंशाअल्लाह पार फरमाए छॾींदो इहा नियत खणी महफ़िल में वञो अॼु खां वठी तव्हां इहो सबक़ पको कयो अॻु में तव्हां 20 महफ़िलूं ॿुधियूं कंहिंजूं बि उन पंहिंजे पोइ वारे हाल खे बि ॾिसिजो इहा नियत करे अॼु खां वठी इहो अमल शुरू कयो ॾिसो त हर प्रोग्राम खां बाद तव्हांजे दिलि जी कैफ़ियत तब्दील थिए थी या नथी मुंहिंजा सोना कनेक्शन मिलाइबो त मिलंदो न हे तारूं पयूं न परियां लाइट जूं तारूं आहिनि न कुंडी हणंदे त लाइट ॿरंदी न तार मिलाईंदे त लाइट ॿरंदी न तुंहिंजे घर जे मथां सॼियूं 4 तारूं पे थियूं वञनि तूं तारड़ी न हणंदे त लाइट कान ॿरंदी अदा पर उहो माण्हू जंहिंजो शहर खां लाइ केतिरो परे घर आहे उतां काटी तार विछाईंदो जॾड़ी सॾड़ी तार अचे हयईं ॿुधा बल्ब ॿरंदुसि या कोन ॿरंदुसि मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलामो बेशक नमाज़ूं भलियूं रोज़ा भला ज़कात भली हज भलो पर दुरूद इन्हनि सभिनी खां भलो वरी जुमलो चवां बेशक नमाज भली रोज़ो भी भलो
ज़कात भी भली, हज भी भलो, पर दुरूद इन्हनि सभिनी गाला गाला दुरूद इन्हनि सभिनी खां नमाज हिते या हुते काने, रोज़ो हिते या हुते कोने, हज हिते या हुते, समझो था न, हुते कोने, ज़कात हिते या हुते कोने, पर मुझे महबूब जो दुरूद हिते भी या तो हुते भी या, फर्श ते भी या तो गाला गाला फर्श ते भी या तो, ज़कात फर्श ते आहे अर्श ते काने, हज फर्श ते आहे अर्श ते कोने। मुझा दोस्त अजीज जेको कुछ चवी फर्श ते आहे अर्श ते कोने, हिते आयो हुते कोन, पर दुरूद मुझे मुस्तफा करीम जो ओहो आ जेको हिते भी आ त हुते भी आ। हिकड़ी नमाज खुद अहिड़ी आ जंहिंमें क़ुरान करीम जे आयतुनि जी तिलावत कान कबी आ, पर उहा नमाज बि दुरूद खां सवा कान थींदी आ। ख़बर अथव कहिड़ी नमाज आ? असां हनफी मसलक वटि, असां हनफी मसलक वटि जेका जनाज़े जी नमाज आहे उन में दुआऊं पढ़बियूं आहिनि, पर दुरूद पढ़बो आहे या कोन पढ़बो आहे? यानी दुरूद खां सवा ॿी काई वाट, कसरत सां दुरूद पढ़, कसरत सां दुरूद पढ़, ज़ुबान सां दुरूद जारी हुजे, दिल सां ज़िक्र जारी हुजे, मज़ो त पोइ आहे। ॿई गॾु गॾु पिया हलनि, पोइ ॾिस त मज़ो यार जो मेलो थिए थो या नथो थिए। 80 साल जो हिकिड़ो उमिरि जो कुराड़ो निमाज़ी नेक माण्हू रस्ते में सफ़र कंदे कंदे कंहिं ॻोठ खां गुज़र कई, टिपहरीअ जे निमाज़ जो टाइम थी वियो। कहिड़ी निमाज़? इहा ॻाल्हि ॿुधाई त न थमा वॻ में? ॿुधाई थम? कान ॿुधाई। कोशिश कंदो हा त नयूं नयूं फ़क़ीरनि खे ॻाल्हियूं ॿुधायूं। टिपहरीअ जे निमाज़ जो टाइम थी वियो, ॻोठ जे भर में हुयो, पाणीअ जी तलाश कई, छो त जेको निमाज़ी हूंदो आहे 100 कम हुजनि, पर निमाज़ जो टाइम थींदो हुनखे बेचैनी थींदी, जेसि ताईं निमाज़ न पढ़ंदो हुनखे मज़ो न ईंदो। ॻोठ जे ॿाहिरि ॻोल्हियईं, ॾिठईं हिकिड़ो खूह आहे, जी खूह क़रीब जो थियो, ॾिठईं त खूह में पाणी आहे, पर कुझु कख पन बि पाणीअ जे मथां पिया आहिनि। पहिरीं सोची त अलाए पाक आहे, वरी जे भला पोइ बि पाणी आहे। ॾोइले जी तलाश कई, ॾिठईं ॾोइलो बि पियो आहे, ॾाढो ख़ुशि थियो। ॾोइलो माना कढण वारो हितां अलाए छा चवंदा हो, बाल्टी या ॾोइलो। जेॾी महिल उन वटि पहुतो, ॾिठईं त रसो कोन्हे, हाणे बीही रहियो। ॾोइलो बि आहे, खूह बि आहे, पाणी बि आहे, रसो कोन्हे, किथां आणियां? ॻोठ में बि केरु वाक़ुफ़ कोन्हे, ॻोठ लौंग राहूजा में अॻु में कॾहिं आयो कोन हा, अलाए को सुञाणे अलाए न सुञाणे। अञा दिलि में इहो ख़्याल कई, एतिरे में साम्हूं हिकिड़ी न्याणी निकिती। केरु निकिती? वरी ॿुधा केरु निकिती? न्याणी निकिती। अजनबी शख़्स ॾिसी ॿाहिरि निकिरी वॾी उमिरि वारो कुराड़ो आहे, वेझो थी करे उन नौजवान न्याणीअ चयो, ऐं अल्लाह जा बाना, कहिड़ी ॻाल्हि जे करे परेशान आहीं? चई बचड़ी, निमाज़ जो टाइम थी वियो आहे। चई पोइ परेशान छाजे करे आहीं? चई खूह बि आहे, ॾोइलो बि आहे, पर रस्सी कान्हे का। उहा नौजवान न्याणी निहारे चवेसि थी, ओ वॾी उमिरि वारा, घणा साल थिया अथई निमाज़ पढ़ंदे? चवे थो त कमो बेश जॾहिं खां समझदार थियो हां, तॾहिं खां निमाज़ शुरू कई आहे, इन करे त मुंहिंजे जिस्म जो उज़वो बणिजी वियो आहे, जो निमाज़ खां सवा रही नथो सघां। उहा न्याणी निहारे चवेसि थी, 80 साल जे उमिरि ते पहुतो आं, अॼु बि पाणी कढण लाइ रसीअ जो मोहताज आं। तवजह कजो, उन न्याणीअ जो इहो जुमिलो चवण उन 80 साल जे कुराड़े जो दिमाग़ फिरी वियो त निमाज़ त सॼी ज़िंदगी मूं पढ़ी। ये न्याणी चवे छा थी? निहारे चवे थो, अम्मा वरी चइजां। चवे थी, ओ निमाज़ी, 80 साल निमाज़ूं पढ़ियूं अथई, अॼु बि तूं पाणी कढण लाइ रसीअ जो मोहताज आं। समझी वियो त आहे न्याणी, पर वॾे पावर वारी आहे, वॾे कनेक्शन वारी आहे। निहारे चवे थो, बचड़ी
मुझे त अकुल मुताबिक रस्सीअ खां सवा पानी कोन निकरंदो, भला जे रस्सीअ खां सवा पानी निकरंदो आ त कढी ॾेखार। उन न्याणीअ खूह जे पग ते बीही करे पंहिंजे मुंहं जी कुछ जे न गुनगुनाइबो आहे, कुछ पढ़बो आहे, ईअं पढ़ी करे पिक रुगी खूह में उछलाई ऐं थो खूह जो पानी मथे बड़का ॾेई निकिरे। कपरन खां जेॾी महिल वहण शुरू थियो, हे न्याणीअ ॾे पियो निहारे। न्याणी चयोसि, ओ अल्लाह जा बाना, निमाज़ जो टाइम कज़ा थो थी, वुज़ू कर। निहारे न्याणीअ ॾे थो पियो, वुज़ू करे थो पियो। वुज़ू करे बस कयईं, उन न्याणीअ चयो, ऐं ख़ुदा जा बाना, हाणे पाणीअ खे इजाज़त ॾियां त वापसि वञे या अञा वहे? उन कुराड़े चयो, अल्लाह जी बानी, भले पाणीअ खे इजाज़त ॾे। उन न्याणीअ इशारो ॾिनो, पाणी वापसि हलियो वियो। फ़क़ीर निमाज़ शुरू कई, न्याणी हली वई। निमाज़ त पढ़ी कुराड़े, पर ख़याल ॿुधायो उन महिल हुन जे दिमाग़ में छा हूंदा। निमाज़ पूरी करे पेरड़ो खयईं, ॻोठणे जे गलीअ में आयो, पेरड़ो गुम थी वियो। हर अचण वारे खे चई त बा न्याणी हितो लॻी। सभु को न्याणी, कहिड़ी न्याणी? चई यार उन जो चेहरो कुझु हीअं हुयो। निशानियूं ऐं पता पार ॾियण शुरू कयईं त कंहिं ॻोठ वारे चयसि, इहा त अल्लाह जी नेक बानी आहे। तो काथे ॾिठी? इहा त ॿाहिरि निकिरंदी न आहे, इहा त दर खां ॿाहिरि कान निकिरंदी आहे। तो काथे ॾिठी फ़क़ीर? समझी वियो त इहा ख़ुदा जी नेक सालिह बानी। चई मूं काथे बि ॾिठी, मूंखे उन जे घरड़े जो ॾसु ॾे। चयो ओ फलाणो दरड़ो वियो, दरड़ो ठड़कायईं। हिन अंदरों ॿाहिरों दरड़ो ठड़कायो। अंदरों न्याणी जवाब थी ॾे, फ़क़ीर अञा पाणी खपे छा? उहा न्याणी अंदरां जवाब थी ॾे, अॼु बि पाकिस्तान जे अंदरि, अॼु बि पाकिस्तान में 8 मार्च ते हले पियो न, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। ओ अल्लाह जूं बानियूं, ईअं न चओ, चओ त मुंहिंजो जिस्म मुंहिंजे रब जी मर्ज़ी। उन जे मर्ज़ीअ सां मुंहिंजो जिस्म मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी मर्ज़ी। जन पंहिंजो जिस्म ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे मर्ज़ीअ ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गुज़ारी आहे ज़िंदगी, उन्हनि जो मक़ाम इहो आहे। उन न्याणीअ अण ॾिठे चयो, फ़क़ीर अञा पाणी खपे छा? चवे थो, ए अल्लाह जी बानी, हिकिड़ो मिंट मूं सां ॻाल्हाए। न्याणी दर जे अंदरों बीठी आहे। हे फ़क़ीर ॿाहिरों चवेसि थो, ओ ख़ुदा जी बानी, जंहिं जीजल अमड़ तोखे जनम ॾिनो आहे, कसम आहे तोखे उन जीजल अमड़ जे थञ जो। वॾी उमिरि वारो सियाणो घणो हूंदो आहे। नंढो छोकिरो हूंदो पियो कुछ कुछ धक हणंदो हुते हुते, वॾी उमिरि वारो सोचे सम्झी हिकिड़ो ई हणंदो। हे वॾी उमिरि वारो हो, चई अहिड़ो कसम विझांसि जो हीअ न्याणी मोटाए न सघे। चवे थो, ओ अल्लाह जी बानी, जंहिं जीजल अमड़ तोखे जनम ॾिनो आहे, उन जीजल अमड़ जे थञ जो तोखे कसम आहे। फ़क़ीर हेॾो वॾो कसम? हा अल्लाह जी बानी, ॻाल्हि जो वॾी थो पुछां। पुछ छा थो पुछी? चवे थो, इहो वखर जेको खूह में विधी, इहो कहिड़े दुकान तां वरितो अथई? इहो वखर जेको खूह में विधई, इहो वखर कहिड़े दुकान तां वरितो अथई? उन न्याणीअ निहारे चयसि, काश जे कसम न ॾी हां त यकीनन मां टाल मटोल करे वञा। छो त राज़ राज़ हूंदो आहे। यादि रखो, यादि रखो, जेतिरो वॾो उहिदो ओतिरो वॾो राज़ ऐं ओतिरो वॾो राज़दान। सदर खे ख़बर हूंदी आहे त एटम बम केतिरा आहिनि, वज़ीर आज़म खे ख़बर हूंदी आहे त किथे आहिनि, केतिरा आहिनि, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे ख़बर हूंदी आहे त असां वटि एटम बम केतिरा आहिनि, किथे आहिनि, लेकिन उन्हनि जी मुंडी लही वेंदी आहे, राज़ ज़ाहिर न कंदा आहिनि। छो त जेतिरो उहिदो मथे हूंदो आहे, उन जे मथां पाबंदी बि एतिरी वॾी हूंदी आहे। हे अल्लाह जा कामिल वली सभु कुझु ॾिसण जे बावजूद जो मथां परदो ॾींदा आहिनि, कॾहिं कॾहिं छुली पवंदा आहिनि। इहो इन करे जो राज़दाननि वटि राज़ दफ़न हूंदा।
उन नौजवान न्याणीअ अंदरों भी करे उनके खबर थे कहिड़ो जवाब ॾिनो। ॾिसां त तुंहिंजी दिलि केतिरी हाज़िर आ, तूं केतिरो पंहिंजी बायोमेट्रिक कराइण थो चाहीं। उन न्याणीअ चयो, ओ फ़क़ीर पुछण वारा, आधी रात जो बाद नमाज तहजुद, बाद नमाज तहजुद मदीने तय्यबह ॾे मुहड़ करे अखिड़ियूं बूटे करे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते ईअं दुरूद पढ़ंदी हां, महसूस थींदो आहे त मां महबूब जे हुज़ूर में बीठी हां। दुरूद पढ़ंदी आहियां मगर अहिड़े हुज़ूर क़ल्ब सां पढ़ंदी हां जो बीठी पंहिंजे घरड़े में हूंदी हां, पंहिंजे मुसल्ले ते हूंदी हां, लेकिन मुंहिंजी दिल काथे हूंदी आहे जो सरकार जे कदमनि में हूंदी आहे, सरकार जे दरबार में हूंदी आहे। उन दुरूद जी इहा बरकत आहे जो जॾहिं बि मां दुरूद पढ़ी कंहिं बीमार खे ई सही उहो दम करे ॾींदी हां, हिन मुंहं मां फूक बि कढंदी हां त मुंहिंजो रब उहा फूक बि मुंहिंजी ख़ाली कोन मोटाईंदो आहे। ओ मुसलमान, ॿुधाए त दुरूद जी बरकत आहे या कान्हे? जवाब ॾे, पोइ दुरूद पढ़ंदे या न पढ़ंदे? जवाब ॾे, पढ़ंदे या न पढ़ंदे? उन मुंहिंजे आका करीम